खां ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो जे रहवासी मसरूर अहमद कोराई पंहिंजे चाचे इक़बाल अहमद कोराई ऐं भाउ मंसूर कोराई ऐं पंहिंजे सोटनि सां गॾु पंहिंजे नंढे चाचे मसूद अहमद कोराई ख़िलाफ़ एहतजाज करे रहिया आहिनि। वधीक तफ़सीली वीडियो रिपोर्ट ॾिसूं था सिंधी अल्ताफ़ सुमरो जी हिन वीडियो रिपोर्ट में। मसूर अहमद कोराई मोरो खां पियो ॻाल्हायां। ही मुंहिंजी फैमिली जा मेंबर आहिनि। चाचा इक़बाल कोराई ही मुंहिंजा सोट पोयां मूंसां गॾु मुंहिंजो भाउ मंसूर अहमद कोराई आहे। असांजो ज़मीनी तकरार मसूद अहमद कोराई असांजो नंढो चाचो आहे उन सां आहे। उन हिकिड़ियूं कूड़ियूं बख़्शिशूं पंहिंजी प्रॉपर्टी जूं ॾाॾा साईं जी प्रॉपर्टी आहे उन शो कयूं, जंहिंजा मैटर्स असांजा जेको सो रेवेन्यू पंहिंजो रेवेन्यू अपीलूं जेको सो कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद वटि हलनि थियूं। अहिड़े क़िस्म जी शरारत करे इन मसूद अहमद कोराई मुंहिंजे हिन चाचे ते ऐं मुंहिंजनि ॿियनि चाचनि ते ऐं सोटनि ते हमलो कराए पंहिंजे हारियुनि खां ऐं हुननि ते जेको हमलो करायो, जंहिंजी FIR किरायो नंबर 301 PS मोरो ते दर्ज आहे, जंहिंमें हिन जूं बेलूं जेको सो रद्द थियल आहिनि। जेके बेलूं रद्द आहिनि, जेके हीअ हाई कोर्ट वञी चुका आहिनि। हिननि असांखे हिरासा करण जे लाइ असांखे पंहिंजे हक़ पंहिंजो असांजो ज़मीनी मसालो आहे जेको असांजी पीउ जी मिल्कियत आहे, जेका असांजा नंढे भाउ पैसनि जे अंदाज़ में कूड़ियूं दाख़िलाऊं रखायूं। 5 दफ़ा फ़ैसिला थिया आहिनि, 5 नमूननि फ़ैसिला कया आहिनि, मुख़्तलिफ़ क़ौमुनि जे माण्हुनि फ़ैसिला कया आहिनि। उते हा करे लिखी ॾिए थो, अमल नथो कराए, एतिरे ताईं जो असांखे हाणे माराए चुको आहे ऐं असां ते कूड़ियूं FIR कराइण शुरू कयूं अथसि त जी इन मिल्कियत ताईं दस्तबरदार थी वञनि। ऐं अहिड़ियूं शिकायतूं असां जनाब रियाज़ साहिब खे बि ॾिनियूं आहिनि। उन पाण बि फ़ैसिला कराया आहिनि, पाण ऐं हिन पाण में मुक़ररु कया आहिनि। उन्हनि में बि कूड़ो निकितो आहे। अॼु ॾींहुं ताईं असां ते वार्निंग ॾींदो रहियो आहे त तव्हां इन मिल्कियत तां दस्तबरदार थियो त तव्हांखे मां माराईंदुसि। हाणे असांजो मुतालबो आहे त अल्लाह वास्ते DIG साहिब SP साहिब नौशरो इहे गैर जानिबदाराना इंक्वायरी कनि। जेकॾहिं असां ॾोह जा ॾोहारी आहियूं त असांखे सज़ा मिलणु खपे ऐं जे न त FIR कूड़ी आहे ख़तमु कई वञे।